अस्सलाम वालेकुम। टाइम तक़रीबन थियण वारो ई आहे मुंहिंजे लाइव अचण जो ऐं मां पंहिंजे वाइदे मुताबिक़ अची वई आहियां ऐं असांजो जेको सिलसिलो आहे कम जो उहो आहे कार्डबोर्ड बॉक्सिस या कार्डबोर्ड मटीरियल जेके बि पाठा आहिनि उन्हनि जा दॿा या उन्हनि दॿनि मां पाठो कढी असां यूज़ कंदासीं। सो अॼु ही जेको आहे एज़ इट इज़ हिन बॉक्स खे मां इस्तेमालु कंदमि, डेकोरेट कंदमि ऐं सुभाणे खां वरी इनशाला असां जेको आहे पाठनि खे कटे करे उन्हनि मां कुझु नयूं शयूं ठाहींदासीं। सो ही हिकिड़ी प्रोडक्ट जो दॿो आहे नंढड़ो ऐं साइज़ तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था, मापे बि छॾियूं था त नंढे खां नंढो बॉक्स वॾे खां वॾो बॉक्स असां इस्तेमालु करे सघूं था। हीअ आहे 7 इंच डिघो 5 इंच तक़रीबन वेकिरो, ठीकु आहे। 7 बाय 5 जो हिकिड़ो बॉक्स आहे हिकिड़ी प्रोडक्ट जो ऐं इनखे मां अंदरां पहिरीं पेंट करे चुकी आहियां। काशिफ़ ताहिर वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ठीकु आहे, हिनखे मां अंदरां पेंट इन करे छॾियो त जीअं टाइम बचे। ज़ाहिर आहे हिन महिल मां अगरि हिनखे पेंट कंदमि हे आलो हूंदो त कमु करणु मुश्किल थी वेंदो। सो हाणे सभिनी खां पहिरियों हिन जो असां ही ढकु जेको आहे उहो लाहे छॾींदासीं, छो त उन्हनि जी असांखे ज़रूरत कान्हे। ठीकु आहे, सो ही ढक हटाए था छॾियूं ऐं हीअ बि जेको पाठो आहे इहो ज़ाया करण जो न आहे, इहो असांखे पंहिंजे कंहिं न कंहिं ॿिए प्रोजेक्ट में कमु ईंदो, इन करे फ़िलहालु साइड ते था रखूं। ऐं हिन बॉक्स खे मां इन करे ई पेंट कयो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त सुकी वञे प्रॉपरली त असांखे कमु करण में आसानी थिए। सो हे हिन जो अंदरों साइड मां हिन एक्रेलिक पेंट सां ऐं ब्रश सां पहिरीं पेंट करे हिनखे ड्राई करे चुकी आहियां। ठीकु आहे, ऐं हिन जो जेको ॿाहिरों हिसो आहे उहो लेंथ जेका आहे उहा आहे तक़रीबन 2 इंच। हे तव्हां ॾिसंदव 2 इंचनि जे बराबरि ई वेकिरो आहे हिन जी हीअ पटी जेका हाइट जेका आहे। सो हाणे ही सिंपल आहे, जीअं आहे तीअं आहे, हिनखे असां एज़ इट इज़ यूज़ कंदासीं, पर अंदरां पेंट थियल आहे। ॿाहिरां मां हिनखे फेल्ट सां कवर कंदमि। ही मां कपिड़ो आहे फेल्ट हिकिड़ो वुलन कपिड़ो थींदो आहे, उन कपिड़ो जंहिंजा धागा न निकिरंदा आहिनि ऐं हिनखे इस्तेमालु करणु तमामु सवलो हूंदो आहे। ही मीटर्स जे हिसाब सां बि मिलंदो आहे ऐं A4 पेपर जे साइज़ जा पीसिस बि मिलंदा आहिनि मार्केट में, ऐं कंहिं बि स्टेशनरी शॉप तां या जिते क्राफ्ट जो मटीरियल मिलंदो हुजे उते तव्हांखे इहो मिली वेंदो। सो मां हिन खां थोरी वॾी पटी कटे चुकी आहियां। ॾिसो, हिनखे असां बिल्कुलु हिन जे किनारे सां हणंदासीं ऐं पोइ हेठे पासे अगरि थोरो घणो बि वधियलु हूंदो त उहो असां हेठे पासे हिनखे जेको आहे चिंबड़ाए छॾींदासीं। सो सभिनी खां पहिरियों त हिनखे मां मथे हिन जे किनारे ते हणी थी वञा ग्लू, पोइ असां हिनखे चौधारी चिंबड़ाईंदासीं। पहिरियों मथियों किनारो ऐं फाइनली पोइ हिन जो पूरो जेको बि पार्ट आहे साइड वारो उनखे चिंबड़ाईंदासीं। ऐं मां पहिरियों बि जीअं चई चुकी आहियां त असां हिननि बॉक्सिस खे कागज़ सां बि रैप करे था सघूं, पर उन सां छा आहे जो उहो पाइदार न थींदो, ड्यूरेबल न थींदो। कागज़ उहो कंहिं बि महिल इस्तेमालु करण खां पोइ फाटी सघे थो। सो मां ही फेल्ट हिन ते चिंबड़ायां थी, एहतियात सां चिंबड़ाइणो आहे। ऐं हीउ ॾाढो प्यारो मटीरियल हूंदो आहे, तमामु असुलु हिनखे हैंडल करणु आसान आहे। जीअं आम कपिड़े खे असां ईअं कटे नथा चिंबड़ाए सघूं त छो त उन्हनि जा धागा निकिरंदा रहंदा आहिनि, फेल्ट जा धागा न निकिरंदा आहिनि। फेल्ट हिकिड़ो ॾाढो मुंहिंजो फेवरेट मटीरियल आहे, हिनखे हैंडल करणु तमामु आसान आहे। ऐं हीउ ॾिसो, चौधारी मां हीअ रेड पटी हिनखे हई आहे पर अञा प्रॉपरली चिंबड़ियल न आहे। सो पहिरियों त हिनखे मापे करे जेको एक्स्ट्रा पीस आहे उहो असां कटे छॾींदासीं। ठीकु आहे, एक्स्ट्रा पीस ऐं हिन जा नंढे खां नंढा पीसिस बि कम जा हूंदा आहिनि। ऐं इनशाला मुंहिंजो इरादो आहे त असां फेल्ट खे बि यूज़ कंदासीं कंटिन्यू। कुझु प्रोजेक्ट अहिड़ा बि मां तव्हां सां शेयर कंदमि जेके असां सिर्फ़ु फेल्ट मां ठाहे सघूं। सो हाणे पहिरियों त हिनखे कंदमि मां ओवरलैप, हीउ जेको वधियल आहे। ठीकु आहे, उन खां पोइ असां बाक़ी हिन जो सॼो जेको बि आहे पासे खां उहो चिंबड़ाए वेंदासीं। सो हिनखे हाणे रैंडमली ग्लू हणबी त जीअं हे चिंबड़ी वञे। ढक ॾियणु ज़रूरी आहे, स्पेशली जीअं त मां नओं ट्यूब अॼु खोलियो आहे त हीउ त फ़ौरन जेको आहे हिन मां निकिरी वेंदो, तंहिंजे करे हिनखे प्रॉपरली ढक ॾियणु ज़रूरी आहे। ठीकु आहे, हिनखे हाणे चिंबड़ायूं था चङी तरह सां हथनि सां दॿाए
त जीअं हे पूरो हेठि मथे फिक्स थी वञे। ऐं जीअं त मां बिल्कुलु एग्ज़ैक्ट माप जो कटियो आहे, इन करे हेठां वराइण वारो हिन में अहिड़ो कोई सिलसिलो न आहे। ऐं हिन खे हेठां असां मज़बूत करण जे लाइ जेको असां हिन जो ढक कटियो आहे, ढक वारो जेको पाठो आहे, उनखे असां यूज़ था कयूं। जीअं मां चयो त पोइ असांखे किथे कमु अची वेंदो, पर हीअ असांखे हाणे ई किथे कमु थो अचे। ठीकु आहे, छो त हिन खे हेठां हिन जा ही ॿ जेके आहिनि ॻंढ आहिनि हिते पाठे जा, इन्हनि खे सिक्योर करण जे लाइ इहो कटे मां पूरो जो पूरो पीस हिन जे हेठां चिंबड़ाए वेंदसि। सो हिन मां असां कटियूं था हिन जा ही साइड वारा पाठा, ऐं पोइ ग्लू सां असां इहो हिन जे हेठां हणी छॾींदासीं त जीअं हिन जो तरो जेको आहे मज़बूत थिए। ऐं हूअं ई हे पाठो जेको आहे तमामु सुठो आहे। इहे नंढा नंढा बॉक्सिस डिफरेंट प्रोडक्ट्स में ईंदा आहिनि, त ॾाढी कम जी शइ हूंदा आहिनि इहे। अच्छा, हिन खे चिमड़ाइण जे लाइ मां हिन जूं कुंडूं थोरियूं ट्रिम थी कयां। बिल्कुलु हे ॾिसो, हल्को हल्को हिन जो कॉर्नर कटे छॾींदासीं। ईअं न थिए त असां चिमड़ायूं त हीअ वरी पासनि खां पियो नज़र अचे, इन करे एहतियात ज़रूरी आहे। ऐं चिमड़ाइण खां पहिरियों असां हिन खे रखी ॾिसंदासीं हेठे पासे। ठीकु आहे, सो हीअ बहितर आहे। ऐं मां हिन खे बि जेको आहे कवर कंदमि इन रेड वारे फेल्ट सां। हीअ मोट इलाही सारो आहे माशाल्लाह, छो त मुंहिंजो इहो शौक़ु, मुंहिंजो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। इन करे मां इन्हनि शयुनि खे पाण वटि हमेशह अवेलेबल रखंदी आहियां। सो हिन ते असां हणूं था थोरी ग्लू। ठीकु आहे, ईअं हल्की रैंडम हितां हुतां हणी ऐं असां हिन खे चिमड़ाईंदासीं। ऐं चौधारी हिन जे असां थोरो कपिड़ो वधाए छॾींदासीं त जीअं असां हिन खे वराए सघूं। ऐं मां पहिरियों बि चयो त कागज़ कटण जी कैंची हमेशह पंहिंजी अलॻि रखो ऐं कपिड़ो कटण जी कैंची अलॻि रखो। कॾहिं बि कपिड़े वारी कैंचीअ खे कागज़ ते या ॿियनि मटीरियल्स ते इस्तेमालु न कयो, न त पोइ उहा मुडी थी वेंदी आहे ऐं मज़ो न ईंदो आहे कमु करण जो। ठीकु आहे, छो त मेन कमु असांजो आहे कपिड़ो जो। ऐं सो जेकॾहिं कंहिंखे शौक़ु हुजे हर तरह जा कमु करणा हुजनि त डिफरेंट मटीरियल जे लाइ तव्हां अलॻि अलॻि कैंचियूं रखी सघो था। हाणे हीअ ॾिसो त हीअ हिन ते अची वियो। हिन जूं कुंडूं असां थोरियूं कयूं था ट्रिम। जीअं असां हिन पाठे जूं कुंडूं थोरियूं कटे छॾियूंसीं, तीअं असां हिन कपिड़े जूं बि कुंडूं कटे था छॾियूं। इन खे जेको आहे पोइ फोल्ड करण में असांखे आसानी थींदी। ठीकु आहे, हीअ हाणे प्रॉपरली चिंबड़ी वियो आहे हिन ते यकीनन। ऐं किनारनि ते असां हणंदासीं थोरी ग्लू। सुल्तान नूर, थैंक यू सुल्तान नूर, ॾिसण जे लाइ महिरबानी। ऐं तव्हां जेके बि ॾिसी रहिया आहियो लाइव वीडियो खे शेयर कयो प्लीज़। ऐं जेके पोइ ॾिसंदा, जेके रिकॉर्डिंग ॾिसंदा, उन्हनि खे बि मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त ज़रूरु शेयर कयो त जीअं हीउ कमु जेको आहे सभिनी ताईं पहुचे। सो हाणे असां हिननि पासनि खे वराईंदासीं हिन ते त जीअं हीअ चङी तरह सां कवर थी वञे साइड खां। हिन जो पाठो जॾहिं असां हिन खे यूज़ कयूं त हिन जो पाठो नज़र न अचे पासे खां। 2 मिंट लॻंदा, हिन खे थोरो प्रेस कंदा रहंदासीं त जीअं हे प्रॉपरली बंदि थी वञे। ठीकु आहे, सो हीअ ॾिसो न त नंढा नंढा ख़ूबसूरत दॿा बेकार न आहिनि, बिल्कुलु बि हिकिड़ी इंतिहाई कम जी शइ आहिनि। ऐं हिननि खे यूज़ करे हिननि खे थोरो डेकोरेट करे हिकिड़ी कम जी शइ ठही थी सघे ऐं उनजो इलाही सुठो इस्तेमालु बि थी सघे थो। ऐं हिन जो इस्तेमालु बि मां तव्हां सां यकीनन शेयर कयां थी, ज़ाहिर आहे ॻाल्हियुनि में ई शेयर कंदमि। ठीकु आहे न, सो हाणे ॾिसो हीअ थी वियो, ठही वियो। हाणे असां हणूं था हिन जे पासनि ते बि ग्लू। हीअ ॾिसो, हीअ पासनि ते ग्लू हल्की हल्की ऐं कुझु विच ते। सो इहा लॻी वई ऐं कवर हिन जो वरी बंदि ढक। हिन खे असां बॉक्स खे कंदासीं ऊंधो ऐं हिन जे मथां असां हिन खे हणंदासीं। हिन जो तरो बि जेको आहे प्रॉपरली कवर थी वञे। कंहिं हद ताईं हे बिल्कुलु सिक्योर थी वियो, सेफ थी वियो। ऐं थोरो घणो जीअं हे पासनि खां नज़र थो अचे, हिन जो ख़ैर आहे छो त इहो आहे हेठां। ठीकु आहे, हिन खे कयोसीं प्रॉपर बंदि ऐं हीअ असांजो दॿो तयारु आहे। हाणे थोरी हिन जी भला डेकोरेशन करण बि त ज़रूरी आहे न। ऐं हिन खे जेको मां शुरू में पेंट कयो आहे उहो जीअं थोरो घणो हितां रहिजी वियो आहे। उहो रहिजी इन करे वियो आहे जो पेंट करण खां पोइ मां हिन जो ढक कटे धार कयो त उहो जेको कटियल वारो हिसो आहे नज़र थो अचे। ठीकु आहे, पर जेकॾहिं पहिरियों खां ई कटे हिन बॉक्स खे सॼे खे कवर कजे पेंट सां त उहो वधीक बहितरु रहंदो। ऐं मूंखे ईअं न करिणो हुयो छो त मूंखे तव्हांखे ॾेखारिणो हो त हीअ हिन जो ॻंढियल ढक आहे।
जंहिंखे पोइ मां कटियो आहे। ठीकु आहे, इहो थी वियो। हाणे हिनखे थोरो डेकोरेट कंदासीं। हिन जे लाइ मां वटि ॾाढी हिकिड़ी प्यारी लेस आहे। ज़ाहिर ही सॼियूं लेसिस कपिड़नि ताईं असांजनि तां बचियल आहिनि, मुंहिंजी शर्ट तां बचियल लेस आहे, त इनखे मां बिल्कुलु मथे सिर्फ़ु पासे ते डेकोरेट कंदमि। ठीकु आहे, तव्हां चाहियो त पंहिंजे हिसाब सां विच ते हणी सघो था, बिल्कुलु तरे जे पासे हणी सघो था, ऐं इनखे मथे बि हणी सघो था। उहो डिपेंड करे थो तव्हांजी चॉइस छा आहे। मुंहिंजी चॉइस इहा ई आहे त मां हिनखे बिल्कुलु मथे पासे हणां। इन सां हिकु त हिन जी ख़ूबसूरती बि थींदी। ॿियो जेको ही फेल्ट असां हिन ते वेढ़ियो आहे, वरी लेस असां हिन ते वेढ़ींदासीं, त इन सां असांजो पाठो जेको आहे उहो चङी तरह सां मज़बूत थी वेंदो, सेफ थी वेंदो, सिक्योर थी वेंदो। सो कंहिं बि हिकु पासे खां हिनखे वेढ़णु शुरू कंदासीं। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त जिते ॻंढ हुजनि त ॻंढ सभु हिकु पासे हुजनि। सो मां ॻंढ वारे पासे खां ई, जिते फेल्ट जो ॻंढ आहे, उतां ई मां हिनखे वेढ़णु शुरू थी कयां। त हीउ नंढिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो असांजो ऑर्गेनाइज़र रेडी आहे। हिन जो हाणे यूज़ छा था करे सघूं? ज़ाहिर आहे हीअ बि असां कबट जे कंहिं खाने में ई रखंदासीं, ड्रेसिंग टेबल जे खाने में रखी सघूं था। हिन में असां ज्वैलरी रखी सघूं था। पंहिंजी गोल्ड जी ॻाल्हि नथी कयां मां, आर्टिफिशियल ज्वैलरी बि इलाही हूंदी आहे इलाही माण्हुनि वटि। ठीकु आहे न, सो उनखे असां हिन में रखी सघूं था। उनखां सवाइ जीअं की चेन्स हूंदियूं आहिनि, तस्बियूं हूंदियूं आहिनि, नंढियूं नंढियूं शयूं असां वटि इलाही हूंदियूं आहिनि जेके असांखे प्यारियूं हूंदियूं आहिनि ॾाढियूं, उन्हनि खे रखिबो बि आहे। तव्हां पाण सोचो त हिन बॉक्स में अगरि असांजूं सभु तस्बियूं पई हुजनि या असांजूं की चेन्स पई हुजनि। नसीम टालपुर अदी, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ऐं तव्हां सभु जेके बि मौजूदु आहियो, प्लीज़ लाइव वीडियो खे शेयर कंदा वञो। सो हीअ असांजो नंढिड़ो हिकिड़ो ऑर्गेनाइज़र, ॾाढो प्यारो दॿो, हिकिड़ी नंढड़ी शइ असांजी एज़ जेको ऑर्गेनाइज़िंग ट्रे रेडी आहे। ठीकु आहे, हीअ हिकिड़ी नंढड़ी ऑर्गेनाइज़िंग ट्रे आहे। ऐं लेस खे चिमड़ण में थोरो टाइम लॻंदो, हुनखे हथनि सां दॿाइणो आहे त जीअं ही प्रॉपरली चिंबड़ी वञे। सो अॼु मूंखे कम बि इलाही आहिनि, मां मसरूफ़ आहियां काफ़ी, त मां हिकु नंढिड़ो आसान प्रोजेक्ट खयों आहे त जेको जल्दी ठही वञे, ऐं हीउ जल्दी ठही वियो आहे। ठीकु आहे, ऐं हिन जो जेको पाठो अञा हितां थोरो घणो नज़र थो अचे, त इहा मुंहिंजी जेको आहे मिस्टेक आहे, त मां हिनखे पहिरियों खां इहो चेक कयां। पर पोइ बि असां हिकिड़ी सन्ही पटी फेल्ट जी कटे हिनखे वापसि कवर करे था सघूं। ठीकु आहे, इहो असांजे पंहिंजे हथ में आहे। हेठां बि मां हिनखे हिकिड़ो एक्स्ट्रा पाठो हणी कवर कयो आहे, ऐं अंदरां मां हिनखे पेंट कयो आहे। रिपीट इन लाइ कयां थी, जेके पोइ ॾिसनि, पोइ लेट जॉइन कनि, त उन्हनि खे बि ख़बर पइजी वञे। ऐं फेल्ट जेको आहे तव्हांखे कंहिं बि बुक स्टोर तां, कंहिं बि स्टेशनरी शॉप तां या कंहिं क्राफ्ट स्टोर तां आराम सां मिली वेंदो। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त फेल्ट जेको आहे मीटर्स जे हिसाब सां बि मिलंदो आहे, ऐं A4 साइज़ पेपर जेतिरा पीसिस कटियल बि अवेलेबल आहिनि मार्केट में, तव्हां पंहिंजी पसंदि सां वठी सघो था। ऐं हीअ मुंहिंजो अॼु जो नंढिड़ो ऑर्गेनाइज़र, हीअ नंढी ट्रे ख़ूबसूरत। हिन लेस खां सवाइ मां हिनखे ॿियो कुझु नथी हणणु चाहियां। हिन लेस ते बि पर्ल्स लॻियल आहिनि, त ॾाढो प्यारो पियो लॻे। सो ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं हिनखे यकीन कयो त मां त पंहिंजे टेबल जे खाने में रखी ॾाढी ख़ुशि थींदमि। हुनखां पहिरियों मां नंढियूं नंढियूं प्लास्टिक जूं बास्केट्स यूज़ कंदी हुअमि, नंढियूं नंढियूं टोकरियूं वठी ईंदी हुअमि। पर जॾहिं खां मूं हीअ सभु कुझु करणु शुरू कयो आहे, त मां प्लास्टिक जूं टोकरियूं वठणु छॾे ॾिनियूं आहिनि। ऐं अहिड़े क़िस्म जा ऑर्गेनाइज़र्स किचन जे खाननि में बि इस्तेमालु करे सघो था। कल्ह बि जेको नंढिड़ो बॉक्स मूं ठाहियो, कल्ह न टियों ॾींहुं, त उन में बि मां तव्हांखे ॿुधायो त जीअं असां वटि किचन में बि नंढियूं नंढियूं सामान हूंदो आहे, एसेंस हूंदी आहे, नंढियूं माखी जूं बोतलियूं, फूड कलर्स, नंढियूं नंढियूं दॿियूं हूंदियूं आहिनि, त उहे असां आराम सां हिन में अहिड़े कंहिं बि बॉक्स में ऑर्गेनाइज़ करे पूरो जो पूरो बॉक्स खाने में रखी था सघूं। ठीकु आहे न, त उहो असांजी पंहिंजी सोच आहे, पंहिंजी सहूलियत आहे। सो हीअ मां ठाहियो आहे पंहिंजे ड्रेसिंग टेबल जे खाने में रखण जे लाइ। हिन में उहे डिफरेंट नंढियूं नंढियूं शयूं, क्लिप्स हूंदा आहिनि इलाही सारा, जेके स्काफ में हणंदा आहियूं असां। मां पाईंदी आहियां मथे ते रओ, त मां हुन में क्लिप्स हणंदी आहियां। त उहे क्लिप्स आहिनि, ज्वैलरी आहे, हेयर पिन्स आहिनि, नंढा नंढा वारनि में हणण जूं मुख़्तलिफ़ पोनी ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं। तलहा हुमायूं, मोस्ट वेलकम तलहा हुमायूं। ठीकु आहे, सो हीअ आहे मुंहिंजो अॼु जो कमु। उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो। ऐं सुभाणे खां इनशाला वरी कुझु मां अहिड़ो शुरू कंदमि जंहिंमें असां अहिड़े क़िस्म जा पाठा कटे करे यूज़ कयूं। ठीकु आहे, हीअ त मूं एज़ इट इज़ हिन महिल ताईं मां बॉक्सिस जेके आहिनि यूज़ कया आहिनि, जीअं जहिड़ी शिकिल में हुया उन ई शिकिल में। पर हाणे असां उन्हनि खे कुझु कटिंग करे कुझु डिफरेंट शेप्स में इस्तेमालु कंदासीं। त उहो सुभाणे खां मुंहिंजो इरादो आहे, वधीक अलाह खे ख़बर। ऐं जेको बि टाइम हूंदो लाइव अचण जो, उहो मां सुभाणे ई शेयर कंदमि। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मोकिलायूं था वरी नई वीडियो ताईं, तेसि ताईं अलाह भाई।